अवी हमेशा मूंसां वेंदा आया आहियो, पर हिन दफ़े आउं तव्हांखे शहीदनि जे नाले ते वोट कोन भरंदुसि। हिन दफ़े पाण सोचो था कयूं, फी वोट 5000 रुपया। जंहिं घर में जेतिरा वोट आहिनि, भले साईं ते हथ रखी वोट ॾियण जो वाइदो करे। फी वोट 5000 रुपया, पंहिंजा पैसा खणे। होता साईं, मुंहिंजा 3 वोट आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॾींदुसि। बाबा, नेक माण्हुनि खे 15000 रुपया ॾेई छॾ। गले वापस काए में कोन खपियो छा? 20,000 में घुरनि पिया पर मूं कान ॾिनो। भॼे ही वटि 15,000 रुपया। पंहिंजा 3 वोट आहिनि, भोतार हिकु वोट जा 5,000 रुपया ॾिना आहिनि। गॾे बुख ते आहे छा, हिंजे छो तो? अदा गॾे असल में असां सां खिले थो। भोतार असांजे वोट जी गॾे खां बि क़ीमत घटि लॻाई आहे। गॾे चवे थो मूं अकेले खे 20,000 में बि कोन विकऊं, पाण 3 ॼणा 15,000 में विकिजी आया। सिंध जो वोट बचन जी तकदीर जे लाइ, सिंध जो वोट तब्दीलीअ जे लाइ, सिंध जो वोट सिंध लाइ।